नाज़रीन इते ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॿुधाईंदा हलो। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस वधीक 43 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा हलो तो मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 43 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो आहे। फौतुनि जो अंग वधी 11,247 थी वियो आहे। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,927 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 5,30,818 ताईं पहुची वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, NCOC जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,927 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 5,30,818 थी चुको आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 43 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस वधीक 43 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। NCOC जो चवणु आहे त फौतुनि जो अंग वधी 11,247 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाक दौरान 1,927 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 5,30,818 ताईं पहुची वियो।